सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी हिदायतुनि ते वधीक भाड़ो वसूल कंदड़ ख़िलाफ़ मुहिम जारी आहे। ट्रांसपोर्ट खाते पारां पुलिस, नेशनल हाईवेज़ ऐं मोटरवेज़ पुलिस जी मदद सां 788 गाॾियुनि जी चेकिंग कई वई। इज़ाफ़ी किराए जी मद में वरितल 8,11,500 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया आहिनि। वधीक भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टनि ते 2,90,500 रुपया दंड मड़ियो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी हिदायतुनि ते वधीक भाड़ो वसूल कंदड़ ख़िलाफ़ मुहिम जारी आहे। ट्रांसपोर्ट खाते पारां पुलिस, नेशनल हाईवेज़ ऐं मोटरवेज़ पुलिस जी मदद सां 788 गाॾियुनि जी चेकिंग कई वई। इज़ाफ़ी किराए जी मद में वरितल 8,11,500 रुपया मुसाफ़िरनि खे वापसि कराया विया। वधीक भाड़ो वठंदड़ ट्रांसपोर्टनि ते 2,90,500 रुपया दंड मड़ियो वियो आहे। ये हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी हिदायतुनि ते वधीक भाड़ो वसूल कंदड़ ख़िलाफ़ मुहिम जारी आहे।